नाज़रीन अहम ख़बर आहे सखर मां असां शेयर कंदालूं त सखर में वापडा जे मातहत NTDS में कम कंदड़ मुलाज़िमनि जो पंहिंजे हक़नि ख़ातिर एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे केयरदीन भुट्टो। जी केयरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर में वापडा जी मातहत NTDC में कम कंदड़ मुलाज़िमनि जो पंहिंजे हक़नि ख़ातिर पैगाम यूनियन जे सदर जे अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते मोहम्मद इसाक़ चाचड़ ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो आहे त डेली बेसिस ते NTDC में HVDC तजुर्बेकार कम कंदड़ मुलाज़िमनि खे इम्कानी बरतरफ़ करे बेरोज़गार करण जो कोशिशूं कयूं पियूं वञनि, जंहिं करे मुलाज़िमनि में बेचैनी वधंदी पई वञे। साज़िश तहत 300 मुलाज़िमनि खे रोज़गार खां महरूम कयो पियो वञे, जंहिं करे उन्हनि जे घरनि जो चूल्हो ॿरण खां क़ासिर थिए पियो ऐं बेरोज़गारी सबबि उन्हनि जे ख़ानदाननि सां मुआशी क़त्लेआम थियण जो ख़दशो आहे। हुननि वापडा जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुलाज़मत में एक्सटेंशन वारो नोटिफिकेशन जारी कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जी वॾी महिरबानी केयरदीन भुट्टो तमाम तर सूरत हाल खां आगाह करण लाइ। हमारा मुतालबा ये है कि हमें डेली वेजेस पे लिया गया था। वज़ीर आज़म साहब का भी ऐलान है कि डेली वेजेस मुलाजमीन को बहाल किया जाए। हम NTDC HVDC ट्रांसमिशन लाइन मटियारी टू लाहौर 660 kV पे उठाए गए थे, जो हम डेली वेजेस पे काम करें पिछले 6 माह से, और अभी जो NTS लड़कों ने पास किए उनको लिया जा रहा है। हम वज़ीर आज़म साहब को मुतालबा करते हैं 300 बंदे हम जो डेली वेजेस पे हमें बहाल किया जाए। कितना अर्सा काम किया? हमने 6 माह काम किया है। 2 साल चाइनीज़ के साथ इसी ट्रांसमिशन लाइन पे काम किया है, जो हमारे पास सर्टिफिकेट मौजूद है। और हम BOD से, चेयरमैन से, BOD से और चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान से अपील करते हैं कि हमें बहाल किया जाए, हमें रोज़गार दिया जाए, हमें बेरोज़गार ना किया जाए। 300 ख़ानदानों को बेरोज़गारी से बचाया जाए।